अरे चांहि जो छा थियो? अची वई अची वई। अरे वाह, चांहि भी ऐं रिश्तो भी चांहि बि ऐं रिश्तो बि। वाह, चांहि सां गॾु रिश्तो फ्री। ईअं ई सम्झो। कंहिं मोकिलियो आहे? रेखा? न न उहो रेखा थी मोकिले, मां पाण ॻोल्हियो आहे। तो पाण ॻोल्हियो आहे? हा किथां? मां रिश्तो.com तां। उहो वरी छा आहे? तव्हांखे रिश्तो.com न ख़बर आहे? न। अरे सिंधियुनि जो न्यू वेबसाइट निकितो आहे, सिंधियुनि जो सिंधियुनि सां। अच्छा, उहो शादी मुरादी जेके कंदा आहिनि उहा? हा। अच्छा अच्छा, ईअं ॿुधाए। पर हिन धीरज छा थो चए हिन बारे में? धीरज ऐं मूंखे ॿिन्हिनि खे छोकिरी पसंदि आहे। तव्हां ॿिन्ही खे छोकिरी पसंदि आहे? अरे त मूंखे ॾेखारियो त ॻाल्हि अॻियां वधायूं न। अॻियां ॻाल्हि नथी वधी सघे, छो? छोके सिमरन ऐं धीरज जी छटी नथी भेटजे। अरे यार, छा थियो भाई? कंहिंजी छटीअ जी ॻाल्हि थी हले? अरे पुट तुंहिंजी छटीअ जी ॻाल्हि थी हले। पोइ माने चए थी तुंहिंजी छटी नथी मिले हुन छोकिरीअ सां गॾु। कहिड़ी छोकिरी? इहा। सिमरन। पर मम्मी उहा त जाम सुठी छोकिरी आहे। धीरज पर छटी नथी मिले। अरे मम्मी, न मना न। हाणे पप्पा तव्हां ॿुधायो मूंखे, असां छटियूं वटियूं छो वेठाईंदा आहियूं? अरे पुट उहो गुण मिलाईंदा आहियूं कि शादीअ में काई तकलीफ़ न थिए। बराबर। असांजे पप्पू मामा जे केस में ॾिसो, मामीअ सां 36 गुण मिलिया हुयसि। अॼु छा थो थिए, मामी छॾे हली वई त सॼो सॼो ॾींहुं ॿार में वही पीए थो। हा, सभागी चए त सही तो। हा हेॾां पर छटी नथी मिले। अरे छटीअ खे करे हुनजी शादी न कराईंदासीं या? तव्हां सही था चओ, मां सम्झां थी, पर हेॾां अॻियां कुछ तकलीफ़ थी त। काई तकलीफ़ न ईंदी। असांजो छोकिरो सुठो आहे न, छोकिरी सही आहे, ॻाल्हि अॻियां वधाए, बाक़ी ॾिसंदासीं। अरे मम्मी तव्हां टेंशन न खणो, सभु सुठो ई थींदो। त मां हाणे इहा ॻाल्हि अॻियां वधायां? हा पुट, वधाए अॻियां वधाए। हूअं ई बि पप्पा खे त ख़बर ई हूंदी, पप्पा जो एक्सपीरियंस छटियुनि में जाम किनो आहे। पप्पा यादि अथव तव्हां मूंखे ॿुधायो हिकु छोकिरी तव्हांखे वणंदी पर छटीअ करे नथी सघेव। छा? चांहि